अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i व सय्यिदिल मुरसलीन नबिय्यिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन व मन तबिअहुम बि इहसानिन इला यौमिद्दीन अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल अस्र इन्नल इंसाना लफी खुस्र इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व बाद मुख्तसर हम्द ऐं सलात खां बाद सभई भाइर दिल सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुंहिंजा प्यारा दोस्तों ऐं भाइरो, अल्लाह तबारक व तआला असांखे दुनिया में पैदा फरमायो। असांजी समझ मुताबिक जेके भी असांजे लाइ ज़रूरी शयूं आहिनि अल्लाह ताला असांखे अता फरमाया। अहिड़ी तरह जिन्हनि शयुनि ताईं असांजो दिमाग़ बि नथो पुॼे, असांजी सोच नथी पुॼे, अल्लाह तबारक व तआला उहे बि शयूं असांखे नसीब करे छॾियूं। इन्हनि सभिनी शयुनि जे मथां असीं अल्लाह तबारक व तआला जो जेतिरो बि शुक्र अदा कयूं उहो थोरो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा प्यारा बाना जेके अंबिया सगोरा हुआ, अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे एतिरो त अछो उजरो ऐं पाक साफ़ रखियो हो गुनाहनि खां जो उन्हनि खां कंहिं ख़ता जे बारे में सोचे बि नथो सघिजे। मगर अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा इहे प्यारा नबी सगोरा अल्लाह ताला जे ॾाढो शुक्र कंदे नज़र अचनि था। अल्लाह ताला फरमाए थो, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआ है, रब्बि औज़िअनी अन अश्कुर निअमतक अल्लती अनअमत अलैया। मुंहिंजा पालनहार मूंखे तूं तौफ़ीक़ ॾे मां तुंहिंजो अञा शुक्र अदा कयां। रहमतल लिल आलमीन सय्यदुल मुरसलीन ख़ातमुन नबिय्यीन मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रातिनि जो उजागा करे तहज्जुद पढ़ंदा हुआ। एतिरी देर अल्लाह जी बारगाह में बीठा हूंदा हुआ जो संदन पैर मुबारक सुॼी वेंदा हुआ। घर वारा परेशान थी वञनि, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी सिहत जे बारे में कुझु ख़्यालु कयो, पंहिंजे आराम जे बारे में कुझु ख़्यालु कयो। अल्लाह ताला तव्हांखे एॾो दर्जो ॾेई छॾियो आहे, तव्हां खां अॻियूं पुठियूं सभु ख़ताऊं माफ़ करे छॾियूं, पोइ बि तव्हां एतिरी तकलीफ़ था कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुआ, अफला अकूनु अब्दन शकूरा, छा मां पंहिंजे पालनहार जो शुक्रगुज़ार बानो न बणिजां। हिकु पासे ॾे
इहो अल्लाह जो दीन आहे, अल्लाह जा नबी सगोरा आहिनि, इहो रब जो क़ुरान आहे जेको असांखे हिकिड़ी तालीम थो ॾिए। ॿिए पासे ॾे असां मुसलमाननि जो हिकिड़ो नॉर्मल रवैयो आहे। असीं मुसलमान जेके आहियूं इन्हे में बि ॿ तरह जा मिज़ाज रखूं था। बैक वक़्तु हिकिड़े ई वक़्त में हिकिड़ो ई माण्हू आहे, डबल मिज़ाज आहे, अलॻि अलॻि सोच आहे, अलॻि अलॻि फिक्र आहे। कीअं? बुख लॻंदी, सोचींदासीं मानी खाऊं, बुख लॻी आहे, उञ लॻी आहे, पाणी पियूं। सोच ते बसि कोन करे छॾींदासीं, बसि उहा सोचे वरितो, हाणे थो थी वियो, हाणे उञ ख़तमु थी वियो। कॾहिं ईअं कंदाऊं? बुख लॻंदी, उञ लॻंदी, पाणी पीअंदासीं, मानी खाईंदासीं। सोचण ते बसि कोन कंदासीं, नियत करण ते, इरादे करण ते बसि कोन था कयूं। असांखे काशे वठणी आहे, कार वहिंवार में अॻिते वधिणो आहे, दुनिया जा जेके कमकार आहिनि उहे निपटाइणा आहिनि, त असीं छा था कयूं? सोचण ते बसि कोन था कयूं, बल्कि असीं अॻिते वधूं था, उहो मामिलो निपटायूं था। हाणे हिते अचण जे लाइ असांजे भाउ असांखे दावत ॾिनी, असां उते हिन खे बि चई छॾियोसीं, हा भाउ ठीकु आहे ईंदासीं। उते बि असां सोची वठूं, हा बसि भाउ ठीकु आहे, हुन दावत ॾिनी, असां क़बूल कई, हुनखे ख़बर पई, बसि हाणे कोन था वञूं, बसि ख़ैरु आहे। ईअं कयोसीं? दुनियादारी आहे, मयार लाहिणी आहे, कई उणिवीह घणा मसला आहिनि, पर छा थियो? हली आयासीं, टाइम कढियोसीं, वक़्तु ॾिनोसीं, पंहिंजी मसरूफ़ियत में जेको आहे सो असां क़ीमती वक़्तु कढी करे हिते आयासीं, जंहिंमें रस्ते जी तकलीफ़ हुई, जंहिंमें जेको आहे सो ॿिया मामलात आहिनि, सभु शयूं जेके आहिनि से असां साम्हूं रखंदे बि हली आयासीं। ईअं कयोसीं या कोन कयोसीं? पर इहो ई साॻियो मामिलो, असीं साॻा माण्हू आहियूं, मुसलमान आहियूं, दीन सां इहो छो था कयूं? जो दीन जे बारे में असांखे ख़बर बि आहे, असांखे एहसास बि आहे, कॾहिं कॾहिं जज़्बो बि जागी पवे थो, पर छा आहे जो उते नियत करण ते बसि। मौलवी साहब वाइज़ कयो निमाज़ जे बारे में, तमामु घणो क़ुरान पढ़ी ॿुधाई, अल्लाह जूं आयतूं ॿुधाई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं ॿुधाई, तमामु घणी वाइज़ नसीहत करे छॾी, एतिरो त आख़िरत खे ऐं क़बर खे यादि ॾियारी जो रोइण अची वियो, दिलि नरम थी विया, अल्लाह यादि आयो, सभु कुझु थियो, दिलि में इरादो कयो थी यार हाणे पाक साफ़ रहबो, हाणे बहानो कोन कंदासीं निमाज़ मां कि यार कपिड़ा साफ़ कोन्हनि के, हाणे निमाज़ पढ़ंदासीं, निमाज़ जी पाबंदी जी कोशिशि कंदासीं, हाणे कूड़ कोन ॻाल्हाईंदासीं, हाणे सच ॻाल्हाइण जी पंहिंजे पाण खे आदत विझंदासीं। अहिड़े तरीक़े सां जज़्बो अचे थो, नियत थिए थी, पर छा थियो जो जीअं विख खईंसीं, इरादा सभु उते जा उते रहिजी विया, आज़ान आई, मञियोसीं त भई ठीकु आहे, निमाज़ जो टाइम थी वियो आहे, निमाज़ पढ़णु घुरिजे, पर छा आहे विख वधाए अॻिते न वधंदासीं। ईअं छो? दीन जे बारे में आख़िर असांजी इहा पॉलिसी छो आहे? जॾहिं त इहा बि हर कंहिंखे ख़बर आहे त दुनिया में जेके बि आया आहिनि उहे सभु ख़ाली हथनि जे आया आहिनि ऐं हितां खां वञणो बि ख़ाली हथ आहे। कॾहिं को आयो खणी करे बि काशे कोन आयासीं, भला कंहिं ॾिठो हुजे पंहिंजी अखियुनि सां काशे खणी वियो हुजे, पंहिंजी गाॾी, पंहिंजी मिल्कियत, पंहिंजी दौलत, पंहिंजो घर, पंहिंजो बंगलो, पंहिंजूं बनियूं, पंहिंजा माल मता काशे खणी वियो हुजे, अॻिते काशे हुन सां गॾु वेही हुजे। जॾहिं ख़बर बि आहे त जंहिं शइ जे लाइ असां हर शइ जेका असां क़ुर्बान करे था छॾियूं, वींदे दीन जी बि, नेकिन जी बि, अमलनि जी बि क़ुर्बानी ॾेई था छॾियूं, उहा शइ हिते जो हुते रहिजी वेंदी, दुनियादारी हिते जी हिते रहिजी वेंदी, पर छा आहे जेका शइ अॻिते असांखे कमु अचणी आहे उन शइ में सुस्ती आहे। सबबु कहिड़ो आहे? सभ खां वॾो सबबु जेको आहे उहो इहो आहे त अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। अल्लाह साईं बख़्शींदो, अल्लाह साईं खां दुआ घुरंदासीं, अल्लाह साईं खां मफ़रत घुरंदासीं, अल्लाह साईं माफ़ कंदो। सभ खां वॾो सबबु। उन खां पोइ छा आहे
अञा ज़िंदगी पई आहे, अञा अॻिते हलूं, थोरो कमाए वठूं, बचनि जे लाइ रोज़ी करे वठूं, थोरो अॻिते वधी वठूं। पोइ जॾहिं जेको झूर थींदासीं, हॾनि मां जेको आहे सो सामान निकिरी वेंदो, जॾहिं वञी खट जे वेझो पुॼंदासीं, पोइ अलाह खे यादि कंदासीं। हीअ सोच इहा आहे त अञा हॾा मज़बूत आहिनि, अञा महिनत करे वठूं। जीअं मिसाल जे तौर ते दुकानदार माण्हू आहे, हू ॾिसे थो त यार हिकिड़ो ग्राहक आयो आहे, निमाज़ जो टाइम आहे, जमायत निकिरी वेंदी, 25 खां 27 दर्जा वधीक जेको आहे सो निमाज़ जो सवाब आहे, जेका निमाज़ जमात सां पढ़ी वञे। पर छा आहे, उन ग्राहक खे डील करणो आहे, उन ग्राहक खे निपटाए करे पोइ जेको आहे सो निकिरणो आहे, त वरी अञा ॿियो ग्राहक अची वियो, वरी को टियों अची वियो। अहिड़े तरीक़े सां अञा टाइम आहे, अञा टेपहरी जे निमाज़ जे लाइ टाइम आहे। ओतिरी देरि सां ईअं कंदे कंदे लेट बि कयूं था, अमलनि में सुस्ती बि कयूं था। अहिड़े तरीक़े सां इहा सिर्फ़ु पढ़ण वारे जी सुस्ती आहे। पर अॻिते वधूं था त जेके न पढ़ण वारा आहिनि उहे पंहिंजी ज़िंदगी ते भर वायूं वेठा आहिनि, अञा ज़िंदगी खोड़ आहे, पोइ पिया निमाज़ पढ़ंदासीं। निमाज़ जे बारे में हिकिड़ी आयत ॿुधी वठूं। अलाह तबारक व तआला फरमाए थो, अरअयतल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन फ़ज़ालिकल्लज़ी यदउल यतीम वला यहुज़्ज़ु अला तआमिल मिस्कीन फ़वैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो, जेके निमाज़ पढ़ण वारा आहिनि, बेनिमाज़ी न ॿी ॻाल्हि आहे, निमाज़ पढ़ण वारा, जेके निमाज़ पढ़ण वारा आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जे बारे में फरमाए थो त उन्हनि जे लाइ वेल आहे, जहन्नम जी वादी उन्हनि जे लाइ तयारु कई वई आहे। कहिड़ा निमाज़ी? उहे निमाज़ी अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून, जेके निमाज़ में सुस्ती कनि था, पढ़नि भी था, ख़बर भी आहे निमाज़ फ़र्ज़ आहे, ख़बर भी आहे निमाज़ जो टाइम आहे, ख़बर भी आहे त जमात सां निमाज़ पढ़ण में एतिरो सवाब आहे, पर सुस्ती कनि था, निमाज़ में सुस्ती सां जेको आहे सो अॻिते वधनि था। जीअं टाइम थियो तीअं जेको आहे सो सभु शइ कोन था छॾे ॾियनि। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त इन्हनि निमाज़ियुनि जे लाइ हलाकत आहे। अगर बेनिमाज़ी हुजूं तो पोइ अल्लाह तबारक व तआला कुरान शरीफ जी ॿी जगह ते फरमाए थो, फी जन्नातिन यतसाअलून। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़यामत वारे ॾींहं ते जॾहिं इंसाफ़ करे छॾींदो, फ़ैसिलो थी वेंदो, जन्नती पंहिंजी मंज़िल जन्नत में पुॼी वेंदा, जहन्नमी पंहिंजी मंज़िल जहन्नम में पुॼी वेंदा। हाणे जहन्नमियुनि खां अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे अञा ज़लील रुसवा करण जे लाइ जन्नती सवाल पुछनि था, फी जन्नातिन यतसाअलून। जेके जन्नती आहिनि उहे जहन्नमियुनि खां पुछनि था, मा सलककुम फी सकर, तव्हां जहन्नम में विया छो आहियो? यानी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जहन्नम वारनि खे एतिरी ज़रूरत नाहे ॾिनी जो हू जन्नतियुनि खां पुछा कनि, यार ॿुधायो त सही तव्हां भला कहिड़ो कमु कयो हो जो जन्नत में वञी पुॻायो? आख़िर तव्हां कीअं जन्नत में पहुताव? तव्हां कहिड़ो हरबो अपनायो? तव्हां छा कयो? पर छा आहे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुननि खे बेज़बान करे छॾियो। जहन्नमी जेके आहिनि ज़लील रुसवा थी विया हलिया, अञा उन्हनि जी ज़िल्लत में इज़ाफ़ो पियो थिए जो जन्नती बि उन्हनि खां पुछनि पिया, ख़बर त ॾियो, दुनिया में त मुस्लमान हुआसीं सभई कलमो पढ़ंदासीं, दुरूद सलात पढ़ंदासीं, सभु शइ हुई, पर छा आहे जो तव्हां जहन्नम में पहुतो जो? पहिरियों जहन्नमी जो जेको जवाबु हूंदो उहो जवाबु इहो हूंदो, लम नकु मिनल मुसल्लीन, असां निमाज़ कोन पढ़ंदासीं। तो मुंहिंजा दोस्तो भाइरो, जंहिं ॻाल्हि करण जो मुंहिंजो मक़सदु आहे उहो इहो आहे त असां सिर्फ़ु इरादे ते दीन खे छो क़ुर्बान था करे छॾियूं? सोचण में दीन क़ुर्बान थी थो वञे, अमल करण जे लाइ अॻिते विख छो नथा वधायूं? इहो अमल जे लाइ सुस्ती वेंदे असांखे जेको आहे सो ईअं न थिए जो हलाकत ऐं तबाही में न विझी छॾियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेका सूरत तव्हांजे साम्हूं पढ़ी, अल्लाह ताला फरमाए थो त वल असर, ज़माने जो कसम आहे। हीउ जेको निमाज़ जो टाइम आहे नी, टेपहरी, जंहिंखे टेपहरी चवंदा आहियूं, इन खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असर जो नालो ॿुधायो, असर जो। अल्लाह ताला इन नाले जो कसम खणी करे फरमाए थो, इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, बेशक इंसान जेके आहिनि सॼे जा सॼा सभु खसारे में आहिनि, सभ जा सभु, चाहे उहे नेक हुजनि या बुरा हुजनि, चाहे उहे दीनदार हुजनि या बेदीन हुजनि, चाहे उहे निमाज़ी हुजनि या बेनिमाज़ी हुजनि, चाहे उहे जेको आहे सो मुस्लमान हुजनि या काफ़िर हुजनि, इंसान आहिनि त उहे खसारे में आहिनि।
इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस्सब्र। सवाइ उन्हनि जे उहे माण्हू खसारे खां महफूज़ आहिनि जेके ईमान आणनि था। ईमान छा आहे? नमाज़ जो टाइम थियो, आज़ान ॿुधी थी, आज़ान ॿुधण खां पोइ दिलि में हिकिड़ो इरादो थियो, ख़्याल पैदा थियो, जज़्बो जाॻियो त नमाज़ जो टाइम थी वियो आहे। चाहे उहो पढ़ण जे लाइ थियो हुजे या सिर्फ़ु टाइम खे नोट करण जे लाइ थियो हुजे। हूंदो आहे न, घणनि माण्हुनि जी मीटिंग फिक्स थियल हूंदी आहे, टाइम टेबल फिक्स थियल हूंदो आहे, या तो असां सिज लथे खां पोइ मिलंदो, तोसां मां टे पहिरीं खां ॿिए पहिरीं खां पोइ मिलंदुसि। हाणे छा थींदो, आज़ान ईंदी न, हुनखे निमाज़ जो उन टाइम जो अचानक ख़्यालु अची वेंदो। इहो जेको ख़्यालु ईंदो निमाज़ जे लाइ, इहो ई शइ जेका आहे इहा ईमान आहे। हाणे अॻिते जेको अमल करण जे लाइ आहे, इहा आहे ईमान जी तकमील। असां मुसलमान ईमान जी तकमील ते सोचियूं ई कोन था। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो इल्लल्लज़ीना आमनू, सभ खां पहिरीं ख़ूबी उन्हनि माण्हुनि में इहा हूंदी त हू ईमान आणण वारा हूंदा, मञण वारा हूंदा, तस्लीम करण वारा हूंदा, तस्दीक करण वारा हूंदा। इहे माण्हू खसारे खां महफूज़ आहिनि। उन्हनि में ॿी ख़ूबी कहिड़ी? व अमिलुस्सालिहात, नेकियूं करण वारा हूंदा, नेक अमल करण वारा हूंदा। नेकी सिर्फ़ु मञण सां असांखे कोन छॾाईंदी। निमाज़ खे सिर्फ़ु मञोसीं, निमाज़नि जा नाला अची विया, निमाज़ जा टाइम यादि थी विया, हाणे छा आहे, हाणे असां बसि इहो महसूसु करे वरितो त असांजो छुटकारो थी वियो। कलमो पढ़ी वरितोसीं, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणे वरितोसीं, हाणे छा आहे, पंहिंजे पाण खे मुसलमान चवणु शुरू करे छॾियोसीं। हाणे चई छॾियूं बसि असांजी कामयाबी थी वई, असां कामयाबु थी वियासीं। ईअं कोन्हे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो सभ खां पहिरियां ईमान, पोइ ॿियो ख़ूबी इहा आहे त हू अमल करण वारा हूंदा, चङा अमल करण वारा हूंदा। व तवासौ बिल हक़्क़ि, टी ख़ूबी उन्हनि में इहा आहे तूं माण्हुनि खे हक़ ॾसण वारा हूंदा। हक़ ॾसण वारा कीअं? ईअं न थिए जो ख़बर मूंखे पइजी वई, हाणे बसि पंहिंजे घर वारनि खे नाहे ॾसणी, पंहिंजे भाइरनि खे नाहे ॾसणी, पंहिंजे अहलो अयाल खे नाहे ॾसणी, पंहिंजे जेको आहे मिटनि माइटनि खे नाहे ॾसणी। ईअं नाहे। उहा ख़बर, उहो दीन जी ॻाल्हि, उहा आयत, उहा सुठी शइ जेका आहे उहा हाणे ॿियनि ताईं पहुचाइणी आहे। वतवासौ बिल हक़्क़ि, हाणे हक़ ॿियनि ताईं पहुचाइणो आहे। बल्लिगू अन्नी वलौ आया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हांखे हिकिड़ी बि चङी ॻाल्हि, हिकिड़ी आयत मालूम थी वञे, ॿियनि ताईं पहुचायो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा, ए ईमान वारो तव्हां पंहिंजे पाण खे, पंहिंजे घर वारनि खे जहन्नम खां बचायो, बाह खां बचायो। कीअं बचायो? ईअं बचायो जो जेको दीन तव्हांखे मालूम थियो आहे उहो हाणे ॿियनि ताईं पहुचायो। जेका सुठी ॻाल्हि तव्हां ॿुधी वरिती आहे हाणे ॿियनि ताईं पहुचायो। इहा ई सबबु आहे असांजो जेका अक्सरियत आहे। निमाज़ जे बारे में असीं ॾिसूं था छो गाफ़िल थी वियासीं, निमाज़ जे बारे में छो सुस्त थी वियासीं। असांजूं मस्जिदूं छो वीरान थी वियूं, ॻोठनि जा ॻोठ तव्हां ॾिसंदो मस्जिद नज़र कोन ईंदी। हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको दीन असांखे ॾिनो आहे, जंहिं ते असीं कलमो पढ़ी करे मुसलमान थिया आहियूं, उन पाक पैगंबर जी जेका तालीम आहे उहा इहा आहे त घर में बि मस्जिद जे लाइ जॻह ख़ासि रखो। घर में भी जाइ निमाज़ तव्हांजी अलॻि हुजे, जेका पाक साफ़ हुजे, जिते केॾी महिल बि को बि माण्हू वञी करे निमाज़ पढ़े, इबादत करे। हर घर जी ज़ीनत हुजणु घुरिजे इहा मस्जिद। हर घर में जीअं रंधिणो हूंदो आहे, जीअं कमरो हूंदो आहे, जीअं विरांडो हूंदो आहे, जीअं जेको आहे तो ॿियूं ज़रूरत वारियूं शयूं आहिनि, तीअं इहा मुसलमान जी ज़रूरत वारी शइ आहे त उते मस्जिद जे लाइ जॻह जेको आहे सो ख़ासि हुजे। असां वटि आहे का इहा सोच? सोच कोन्हे का अहिड़ी। अॻिते वधूं त असां वटि छा आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुरू औलादकुम बिस्सलाति वहुम अब्नाउ सब'i सिनीन, तव्हां पंहिंजे बचड़नि खे निमाज़ जो हुकुम ॾियो जेॾी महिल 7 सालनि जा थी वञनि। मज़रिबूहुम अलैहा वहुम अब्नाउ अश्रिन, ऐं जॾहिं हू 7 सालनि जा थी करे बि निमाज़ जी आदत न पवेनि, 3 सालनि ताईं हुननि में तव्हां ॾिसो तब्दीली अचे थी कोन थी अचे, हुननि खे निमाज़ जी आदत पवे थी कोन थी पवे, हू निमाज़ी थियनि था या नथा थियनि, हुननि में हाणे निमाज़ जी पाबंदी वारो ख़्यालु अचे थो या नथो अचे। अगरि 10 साल जा थी वञनि ऐं निमाज़ी न बणिजनि, उन्हनि खे ज़बरदस्ती निमाज़ पढ़ायो। असां ॾिसूं हाणे जेको माउ पीउ जो फर्ज़ आहे
तो औलाद के 7 सालन का नमाज की तरगीब देनी है, नमाजी करण की कोशिश करनी है। मां भी पानी नमाजी न हो तो औलाद की तरबियत किथा करो। अहिड़े तरीक़े सां हाणे जॾहिं इतां खां ई मामिलो ख़राब थियल आहे त पोइ किथां मस्जिदूं घरनि में ठहंदियूं, किथे जेको आहे सो ॻोठनि में जेको आहे सो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो कलमो बुलंद थींदो, आज़ान ईंदी, किथे जेको आहे सो इहो असांजो माहौल दीनदारी वारो थींदो। हालांकि पीउ जेको आहे उहो वॾो तजुर्बेकार आहे, हुनखे सभु दुनिया जा लाहा चढ़ा जेको आहे सो ॾिसी वरिता आहिनि। हाणे हुनजी सोच आहे त यार मुंहिंजो बच्चो किथे नुक़सान न खाए। हुन जरा अहिड़े तरीक़े जी तरबियत कंदो, अगर दुकानदार आहे बच्चे खे दुकानदार कंदो, वापारी आहे बच्चे खे वापारी कंदो, हू हर तरीक़े सां तालीम याफ़्ता आहे त बच्चे खे बि सोचींदो तालीम याफ़्ता कयांसि, हर तरीक़े सां पंहिंजे बच्चे लाइ जेको आहे सो माहौल ठाहींदो। लेकिन दीनदारी जे बारे में न पाण आहे न बच्चे जी परवाह आहे। असीं ॾिसूं था असां वटि हींअर असांखे केतिरो कुझु यादि हूंदो। अलाह सां हीउ दिमाग़ ॾिनो आहे न, हीउ दिमाग़ अलाए छा छा यादि कयो वेठो हूंदो, सदियुनि जूं कहाणियूं किसा यादि कंदो हूंदो। लेकिन छा आहे, क़ुर शरीफ़ जूं घणियूं आयतूं असांखे यादि हूंदियूं। मां कंहिंखे नॉमिनेट कोन थो कयां, हिते कंहिं जे लाइ इहो नथो चवां त फिलाणे जेको आहे सो नमाज़ न पढ़ी, फिलाणो नमाज़ी कोन्हे को। हिते मां इहो नथो चवां त फिलाणे खे क़ुर यादि कोन्हे, फिलाणे खे हिकिड़ी आयत यादि कोन्हे का, इहो नथो चवां। इहो मूंखे पंहिंजे पाण खां, पंहिंजे जेको आहे सो हिते सॼे माहौल खां इहो सवाल आहे। हर को पंहिंजी गिरेबान अंदरि झाके त मूंखे क़ुर शरीफ़ जूं केतिरियूं आयतूं यादि, गाना यादि हूंदा, शेर बैत यादि हूंदा, किस्सा कहाणियूं यादि हूंदा, लेकिन यादि न हूंदो तो अल्लाह जो क़ुर यादि न हूंदो, चाहे नंढड़े खां नंढड़ी सूरत छो न हुजे। अगर हिते असांजो इहो माना आम तौर ते तासुर छा आहे, यार वॾी उमिरि थी वई आहे, हाणे किथां पढ़ां, किथां यादि कयां। त मुंहिंजा भाउ सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको हुयो न, जॾहिं मुसलमान थियो हुयो, अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेतिरो हुयो उमिरि में, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र अगर 40 साल हुई तो हिनजी भी तकरीबन 40 साल हुई। हाणे मूंखे इहो ॿुधायो त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला जा औलाद भी हूंदा, बच्चा भी हूंदा, उहे वॾा भी हूंदा, पंहिंजी उम्र भी वॾी थी वई, 40 सालनि जो माण्हू हुयो जेको ओॾी महिल मुसलमान थियो पिए, ओॾी महिल उन क़ुर भी पढ़ियो, क़ुर भी यादि कयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं दुआऊं भी पढ़ियूं, दुआऊं भी यादि कयूं, इहे नमाज़ जूं दुआऊं, इहे जेको आहे सो ज़िक्र अज़कार, इहे सभु उन यादि कया, यादि कयईं न। हाणे ज़रूरी थोड़ी आहे त अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला मुसलमान थियण खां पोइ वरी 7 सालनि जो बचिड़ो थी वियो हुजे, वरी जेको आहे सो मस्जिद में दाख़िला वरिती हुजे ऐं उन क़ुर शरीफ़ पढ़णु सेखारियो हुजे। ईअं थी सघे थो? दिमाग़ में ॻाल्हि कोन थी अचे। पर असांखे इहो सोचणु घुरिजे त भई इहे सहाबा किराम जेके हुया, को वॾी उमिरि जो बि हुयो, को नंढी उमिरि जो बि हुयो। ख़ुदि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 सालनि जो हुयो जॾहिं अल्लाह ताला क़ुर नाज़िल कयो, ओॾी महिल बि त इन्हनि क़ुर शरीफ़ पढ़ियो, क़ुर जूं आयतूं यादि कयूं ऐं दीन सिखियो न। असां खां क़ुर शरीफ़ इहे छो रहिजी वियो आहे? असां ॾिसूं था त असां बुनियादी ॻाल्हियुनि में ई पोइते आहियूं। ॾींहं में हर शइ जे लाइ टाइम आहे, 24 कलाकनि में निंड पंहिंजी मर्ज़ी जी पूरी कंदासीं, पंहिंजे मिटनि माइटनि सां कंहिं सां ॻाल्हाइणो वेहणो हूंदो, उथणो हूंदो, पंहिंजी मर्ज़ी जो टाइम टेबल पूरो रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां दुनियादारी जा ॿिया जेके बि कम आहिनि, किथे 5 मिंट वधीक लॻी वञनि, 15 मिंट वधीक लॻी वञनि, अधु कलाक लॻी वञे, परवाह कान्हे का। पर असां ॾिसूं अॼोके ॾींहं में हींअर शाम जा 4 या 5 थियण वारा आहिनि, सुबुह खां वठी असां सुजाॻ थियासीं, 5 बजे 6 बजे अखि खुली सुजाॻ थियासीं। हाणे मूंखे इहो ॿुधायो त इहे तक़रीबन 12 कलाक 11-12 कलाक गुज़री चुका आहिनि। इन एतिरे टाइम में असां क़ुर शरीफ़ जे लाइ घणा मिंट कढिया? पंहिंजे दिलि खां पुछा कयूं, पंहिंजे पाण खां पुछा कयूं, क़ुर शरीफ़ जे लाइ अॼोके ॾींहं में जेके 11-12 कलाक गुज़री विया आहिनि, घणा मिंट कढी करे क़ुर शरीफ़ खे ॾिठो आहे, क़ुर शरीफ़ खे पढ़ियो? एतिरी ज्यादती आहे, एॾो वॾो ज़ुल्म आहे असां मुसलमाननि जो रब जे क़ुर सां। असां मुसलमान ॾींहंनि जा ॾींहं, महीननि जा महीना, सालनि जा साल गुज़री था वञनि, रब जे क़ुर खे खोले कोन था ॾिसूं। पढ़णु यादि करणु वॾी ॻाल्हि आहे, खोले कोन था ॾिसूं। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो असां दीन सां जेको आहे सो लापरवाही वारो जेको आहे सो रवैयो रखी छॾियो आहे।
अहिड़ो रवैयो अगर ॿ भाइर हुजनि हिक ॿिए जो चवण न मञनि हिक ॿिए सां न मिलनि हिक ॿिए जे लाइ टाइम न कढनि असांजे लाइ विच में जेको आहे सो वॾियूं दीवारूं खड़ियूं थी वेंदियूं हिक ॿिए सां दुश्मनियूं पइजी वेंदियूं यार फलाणे जे लाइ त मुंहिंजे फलाणे वटि मुंहिंजे लाइ टाइम ई कोन्हे मुंहिंजे लाइ 2 मिंट नथो कढे हेॾे सॼांसि थो त 2 मिंट नथो अचे मुंहिंजे मूंसां ॻाल्हाइण जे लाइ हुन वटि फुर्सत कोन्हे का हाणे इहो मुंहिंजो भाई कोन्हे को पीउ पंहिंजे पुट सां थोरो जेको आहे सो लापरवाही करण जी बुनियाद ते कावड़जी थो वञे भाउ पंहिंजे भाउ सां कावड़जी थो वञे मुंहिंजा दोस्तो ऐं भाइरो अल्लाह जे लाइ असां केतिरो टाइम कढियो आहे पोइ उन खां उमीदूं रखूं था त मींहं बि वसनि असांजा फसल बि आबाद थियनि उन खां उमीदूं रखूं था त बीमारियूं बि ख़तमु थियनि असां सिहत या तंदुरुस्त तवाना थी वञूं इहा कहिड़ी उमेद आहे असां अल्लाह ताला जे लाइ टाइम कढूं केतिरो था फुर्सत कढूं केतिरी था केतिरे क़दर असां दिलि में जेको आहे सो अल्लाह ताला जे लाइ जज़्बो रखूं था टाइम घणो पियो थिए ऐं मूंखे तव्हांजी मसरूफ़ियत जो शिदत सां अहसासु आहे पर कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं जेको आहे सो निकिरी थियूं जंहिंजे लाइ जेको आहे सो लाज़मी जॻह वक़्तु जेको आहे सो छिकिजी वियो अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे सभिनी खे अमल करण जी सोचण सम्झण जी जहिड़े तरीक़े सां दुनियादारी जे लाइ टाइम कढूं था फुर्सत कढूं था सिर्फ़ु सोचण ते बसि नथा कयूं अहिड़े ई तरीक़े सां अल्लाह ताला असांखे दीन जे लाइ बि सिर्फ़ु सोचण न बल्कि अॻिते विख वधाइण अमल करण जी बि अल्लाह ताला शल असांखे तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला असांखे निमाज़ी बणाए रब ज़ुल जलाल असांखे क़ुरान पढ़ण वारो क़ुरान समझण वारो क़ुरान यादि करण वारो बनाए अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फिरुल्लाह ली व लकुम व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाह।